सागड़ वेझो फौजी जवान के ज़ाल पारां प्रेमी सां गॾिजी क़तल करण जो इंकशाफ थियो आहे। गिरफ़्तार नारी नौजवान ॾोह जो एतराफ़ करे छॾियो आहे। सिंझोरो थाणे जे अधु ॻोठ रवातियाणी में मोकल ते आयल फौजी जवान अता रहमान हिंगोरो के क़तल करण जे इंकशाफ की ख़बर मेहरान टीवी ते ब्रेक थियण बाद पुलिस इंक्वायरी करे मुबैना तौर क़तल थियल अताउल रहमान जी घरवारी मरियम निसा ऐं नईम कीरियो के गिरफ़्तार करे पुछा गाछा करण बाद जवाबदारनि फौजी जवान के क़तल करण जो इंकशाफ कयो। याद रहे त 1.5 महीनो अॻु फौजी जवान अताउर रहमान घर जे कमरे में गोली हणी मारिजी वियो हो, जंहिंखे संदसि घरवारी मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरियो क़तल कयो हो। सिंझोरो पुलिस फौजी जवान अताउर रहमान जे भाउ खलील रहमान जे फरियाद ते मक़तूला जी घरवारी मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरियो ऐं मरियम निसा जे वालिद नूर मोहम्मद हिंगोरो खिलाफ़ केस दाख़िल करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्तो करण ते एसएचओ सिंझोरो मोहम्मद अली ज़रदारी ॿुधायो त 1.5 महीनो अॻु रवातियाणी वासी फौजी जवान अताउर रहमान जो वारसनि जी फरियाद ते ख़ुदकुशी जो केस दाख़िल कयो वियो हो। उन चयो त मेहरान टीवी ते ख़बर ब्रेक थियण बाद जॾहिं जांच करे क़तल थियल फौजी जवान अताउर रहमान जी घरवारी मरियम निसा खां पुछा गाछा कई त हुन क़बूलदारी कंदे ॿुधायो त हुन पंहिंजे प्रेमी सां गॾिजी मुड़ुस खे पिस्टल फायर करे क़तल कयो आहे। अताउर रहमान खेसि पसंदि न हो। हुन चयो त वारसनि जी फरियाद ते केस दाख़िल करे जवाबदार औरत मरियम निसा ऐं संदसि प्रेमी नईम कीरियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं हिकु जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वधीक जांच करे रहिया आहियूं।